जेकबाबाद भरिसां अणसुञातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। जवाबदारनि मलोवा वटि फायरिंग करे ट्रैक्टर ते सवार नौजवान फखरुद्दीन खोसो के क़त्ल करे छॾियो आहे। वाक़े बैदि जवाबदार मौके तां फरार थी विया आहिनि। अहम ख़बर जे हवाले सां अवांखे आगाह कंदा हलूं। नाज़रीन, इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। जेकबाबाद खां जेकबाबाद भरिसां अणसुञातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। जवाबदारनि मलोवा वटि फायरिंग करे ट्रैक्टर ते सवार नौजवान फखरुद्दीन खोसो के क़त्ल करे छॾियो। वाक़े बैदि जवाबदार मौके तां फरार थी विया आहिनि। खबर के हवाले से नाज़रीन अवांखे एक बार ॿीहर आगाह करे रहिया आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। जेकबाबाद खां जेकबाबाद भरिसां अणसुञातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। जवाबदारनि मलोवा वटि फायरिंग करे ट्रैक्टर ते सवार नौजवान फखरुद्दीन खोसो के क़त्ल करे छॾियो। वाक़े बैदि जवाबदार फरार थी विया आहिनि। इन हवाले से वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जेकबाबाद जो रिपोर्टर हुजूर बख्श मोगेरी असां सां लाइन ते मौजूदु आहे। हुजूर बख्श, आगाह कंदा हलो त वाक़ियो छो पेश आयो आहे, छा सबब ॿुधाया वञनि था? जी मंज़र, जेका मौलाना थाने जे फायरिंग में नौजवान फखरुद्दीन खोसो मौके ते क़त्ल थी वियो आहे। पुलिस ज़रियनि खां मिलंदड़ ॼाण मूजिबि नामालूम हथियारबंदनि मलोवा वटि ट्रैक्टर ते वेंदड़ नौजवान मथां फायरिंग कई वई। नतीजे में ॻोठ अलीशेर खोसे वासी नौजवान फखरुद्दीन खोसो वाक़े ते क़त्ल थी वियो। इतला मिलण बाद पुलिस पहुची करे लाश के सिविल अस्पताल जेकाबाद पहुंचायो वियो, जॾहिं ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो ऐं नौजवान वारिस मूजिबि असांजो कंहिंसां बि दुश्मनी न आहे ऐं भाउ जा कातिल फौरी गिरफ़्तार कयो वञनि। ॿी सूरत में हिननि इहो बि चेतावनी ॾिनो, अगरि कातिल गिरफ़्तार न कयो वियो त असां मौलादाबाद रोड ऐं गढ़ीसर रोड बंदि करे धरनो हणंदासीं। अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।